बिड़शा में भी चेल्ला में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे सिलसिले में अरबियन मशी पैदल मातमी जुलूस बिड़शा मोरी खां बरामद कयो वियो, जेको दरगाह बिटाई ते इख्तिताम पज़ीर कयो वेंदो। मातमी जुलूस में मोमिनन, अज़ादार, औरतन, मर्दन तोड़े नंढड़न ॿारड़नि पेरे उघाड़े वॾे अंग में शिरकत कई। इन हवाले से बिड़शा का रिपोर्ट पेश कर रहा है सज्जाद मेमण। में हज़रत इमाम हुसैन सलाम जे सिलसिले में अरबैन मशी मातमी जुलूस जेको आहे बिड़शा मोरी खां बरामद कयो, जेको दरगाह हज़रत शाह भिटाई ते इख्तिताम पज़ीर कयो वेंदो। हिन मातमी जुलूस में मर्द औरतूं ऐं नंढड़नि ॿारनि मासूम जे पेरे उघाड़े जेके शिरकत वॾे अंग में शिरकत कई आहे। हिन मातमी जुलूस में चपे चपे ते विख विख ते मौक़ुफ़ लॻाए वियो। मौक़ुफ़ में न्याज़ हुसैन ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा न्याज़ जेके आहिनि जो एहतमाम कयो आहे। ऐं उन हवाले सां हितां जे आज़ादार मोमिन सां ॻाल्हि ॿोल करियूं था त हुननि जो छा चवणु आहे। अॼु जी इहा मशी जनाब सईदा ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जिन जी यादि सां मुंसलिक आहे, छो जो पहिरीं मशी ख़ुदि करबला जे कारवान जी जेका अॻुवाणी कई सा जनाब सईदा ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जिन कई। ऐं हीअ जुलूस ही मशी मज़लूम जे हक़ में ज़ालिम जे ख़िलाफ़ हिकु दुनिया जे अॻियां हिकिड़ी मिसाल आहे। ऐं हक़ीक़त में दुनिया ख़ौफ़ज़दा आहे अॼु जी हिन मशीअ खां, महज़ इन जे करे जो हीअ इस्तेमार जे ख़िलाफ़ु आहे, हीअ ज़ालिम जे ख़िलाफ़ु आहे। इन जे करे मशी जिते जिते थी रही आहे अॼु दुनिया जे हर कुंड कुड़छ में, अॼु इहा दुनिया जे हर ज़ालिम खे हिकिड़ो होशदार आहे। मशी जी माना है हलण, पैदल हलण। ऐं हीअ सुन्नत आइमा तहार आहे जो चेलम मौक़े ते क़बर इमाम हुसैन इस्लाम जी ज़ियारत पैदल हली कजे। इन करे उन शइ खे बाक़ी रखण लाइ इराक़ में मशी थिए थी ऐं असांजे मुल्क में चेलम जा जुलूस निकिरनि था। पोइ हिन चेलम जे जुलूस खे चेलम जो काफ़िलो ऐं जुलूस सॾिबो आहे ऐं हाणे हुनजो नालो मशी रखियो वियो आहे। मशी ज़ियारत हुसैन जे लाइ, जंहिंजे लाइ पैगंबर फरमायो मंज़ार अल हुसैन, जेको हुसैन जी ज़ियारत करे आरफन बे हक़ ही, जेको हुसैन जे हक़ खे तस्लीम करे वजबत लहुल जन्ना, उन ते जन्नत वाजिबु आहे। इन करे सवाबु सम्झी हर अज़ादार मोमिन ऐं मोमिनाणी हिन जुलूस में शामिल आहे। जीअं त हीअ अरबईन हुसैनी इमाम हुसैन चेलम जे हवाले सां मुनक़िद कई वई आहे। हीअ बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जी सुन्नत आहे जेकी पैदारवी मशीअ खे चयो वेंदो आहे। हीअ दरअसल इराक़ खां करबला मोहल्ला में मुनक़िद कई वेंदी आहे। हिते असां सिंध में हीअ सुन्नत खे करे रहिया आहियूं। जो मक़सदु इहो ई आहे त इमाम हुसैन खे यादि कयो वञे, उनजी कुर्बानी आहे उनखे यादि करे पूरी इंसानियत ताईं पहुचाई वञे। अॼु कोई जेको अरबईन वाक़ जे नाले सां मशहूरु आहे, हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं शोहदा करबला जे चहलम जे सिलसिले में हिकु शबी आहे जेका नजफ़ टू करबला, नजफ़ मां सभु इंसान पैदल निकिरंदा आहिनि इमाम हुसैन जी बारगाह यानी करबला में मौला जी बारगाह में आज़ादारी जे हवाले सां पेश थियण जे लाइ। हीअ उनजी शबी आहे जेका असां बिड़शा मोरी खां लतीफ़ सरकार जी दरगाह ताईं नजफ़ टू करबला जी मशी वांगुरु पंधु निकिरनि था मोमिन जेके इमाम हुसैन जी बारगाह में पहुची करे इमाम हुसैन जे चहलम जे सिलसिले में मौला जे ख़िदमत में पेश थियनि था, पंहिंजी अक़ीदत जो, मुहबत जो, आज़ादारी जो इज़हार कनि था। हिन दरक़ीक़त हिन मशी जी ख़ुसूसियत इहा आहे त हिन मशी में कंहिं बि रंग जी नस्ल जी क़ैदो न आहे बंदि। मोमिन जो आहे ॻाल्हियूं ॿुधियूं, कैमरामैन शाहिद हुसैन मेमण सां गॾु सजाद अली मेमण, अवामी न्यूज़ बिड़शा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।